इहा आमना पंहिंजो जेका मुंहिंजे भाउ जी घरवारी आहे भॼाई आहे असांजे ख़िलाफ़ु इल्ज़ाम हया अथई त असां सां माना बदसलूकी थी आहे। इहो सॼो लालच जो सिस्टम आहे। इन जो पीउ बि हिन सां ॿधल आहे, हिन जा चाचा बि हिन सां ॿधल आहिनि। इहा 8 महीना छोकिरीअ सां अॻु में घर मां हली वई आहे। 30-40 हज़ार मुड़ुस जा खणी खाना बनियूं हली वई आहे, जंहिंजो बि असां वटि सबूत आहे। ऐं उन खां पोइ 8 महीना अॻु में इन खां फ़ैसिलो थियो जेको असांजो पंहिंजो अमीना सोटरा असांजो उन फ़ैसिलो कयो हो त उन फ़ैसिलो कयो अमीर बख़्शिया ॾियो जेको फ़ैसिलो कयो आहे उनजो हे सबूत आहे, दस्तावेज़ आहे, हर शइ ते लिखियलु आहे त हे छोकिरी जेको सोन हुयो घर जो उहो खणी वई। इन जे पीउ बि तस्लीम कयो, असां NC करायूं बिरादरी जे करे सभिनि चयो वॾनि असांजे त तव्हांजो रिश्तो आहे, तव्हां रिश्तो कयो आहे, रिश्तो न टोड़ियो, बिरादरी जो मसइलो आहे ऐं इन जे करे तव्हां रिश्तो न टोड़ियो, असां तव्हांखे ठाहियूं था पाण में। पोइ सोन बि हींअर ते वापसि न थियो, उहो दरगुज़र थी वियो। उन खां पोइ वरी 2 महीना असांजे घर छोकिरी रही आहे। 2 महीननि खां पोइ वरी हे वई आहे, हींअर तीं असां वटि नाहे आई। 3 ॾींहुं हिन अची हंगामो कयो आहे, जंहिंजी बि फुटेज ऐं वीडियोज़ मूं वटि आहिनि। इन खां पोइ जेको बि हंगामो करे थी, इहो सॼो लालच जो सिस्टम आहे। हिन जो पीउ हिन सां ॿधल आहे। पैसा ॾियो असांखे, हे पीउ हिन जो विकिरो कंदो आहे। 1.5 लख ते छोकिरी असांखे ख़रीद कई, उहे पैसा बि ॾिनासीं, ॾाज ॾावण बि ॾिनोसीं। उन खां पीउ हिन जो असांखे ब्लैकमेल कंदो रहियो त माण्हुनि खां धमकियूं ॾियणु रहियो, अञा मुंहिंजा तव्हां हाणे पैसा रहियल आहिनि, मूंखे पैसा ॾियो। 2 सालनि खां पोइ 23 में हिन जी शादी थी आहे। 2 सालनि खां पोइ हे असां खां पैसा घुरंदो रहियो। इनखे को मसइलो हो, पुलिस जो चक्कर, हाणे तूं मुंहिंजो ॿियो रंग ॾिसंदे। उन खां पोइ हे मसइला थिया आहिनि, पोइ वरी हे फ़ैसिलो थियो आहे। उन खां पोइ हे जेको टोटल वारदात कल्ह जेको सिस्टम थियो आहे, 3 ॾींहं असांजे घर में छोकिरी आई आहे, इन भञ कई आहे। हा, इन जो इरादो इहो आहे जेको सो तलाक जी बि धमकियूं ॾिए थो ऐं मिल्कियत मां बि असांखे हथु ॾियो। हिनखे लालच आहे। ॿाहिरि असां पाण में गॾु रहंदा आहियूं, पीर तरह मां लॾे असां हिते शहर अची वेठा आहियूं। 2023 में हिन जी शादी आहे थी आहे। ॿियो हिन जो घर वारो ॻाल्हाईंदो।